नाज़रीन असीं इन वक़्तु भानसदाबाद भरिसां आबसाणियुनि वटि मौजूदु आहियूं, जिते तव्हां स्क्रीन ते ॾिसी सघो था। हीउ सिमनाले मां पाणी जेको निकिरे पियो थो, हीउ सिमनाले जो मां निकिरंदड़ पाणी जेको ज़हरीलो पाणी, इंतिहाई ख़तरनाक पाणी, हीउ सिमनाले में इंडस लिंक कैनाल ज़रिए MNV ड्रेन जो पाणी छोड़ कयो वियो आहे। 3 ॾींहं अवल असां तव्हांखे स्क्रीन ते ॾेखारियोसीं, उते वञी रिपोर्टिंग कईसीं। MNV ड्रेन जो पाणी इंडस लिंक कैनाल ज़रिए सिमनाले में छोड़ करण बाद अॼु भानसदाबाद भरिसां आबसाणियुनि वटां हीउ जेको मोटर चालू कया विया आहिनि। मोटर चालू करण बाद अख्तर शाख ऐं दल शाख सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जो पंहिंजो अबाणो शाख आहे, पंहिंजो ॻोठु अथसि, उनजो इलाइक़े जो जेके ज़मीनूं आहिनि, हीउ जेके दल शाख ऐं अख्तर शाख में जेके हज़ारे एकड़ ज़मीनूं आहिनि, हुन में अॼु हीउ पाणी छोड़ कयो आहे। स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघो था, इंतिहाई ख़तरनाक पाणी आहे। आबादगार मंज़ूर जमाली जो चवण मुताबिक़ त मूं वटि मशीन हुयो जेको पहिरें ॾींहुं हिन पाणी खे चकास करायो। चकास करण बाद 4000 TDS हिन पाणी में जेको हुयो, 4000 TDS यानी इंतिहाई ख़तरनाक पाणी। MNV ड्रेन जो पाणी जेको 4000 TDS आहे, उहा एशिया जे वॾे में वॾो ढंढ मंसूर ढंढ में जॾहिं छोड़ कयो वियो, मंसूर खे तबाह कयूं। मंसूर जो जेको मच्छी जो नसुल हुयो उहो बि मुकमिल तौरु ख़तमु थी वियो, तबाह थी वियो। जंहिं सभु मुआना तबाह थी आहे, न सिर्फ़ु मुआना तबाह थी आहे, पर मंसूर में पाणी पवण बाद इलाइक़े में जेके ॻोठ आहिनि, ॻोठ नंगर खान बिरोही, ॻोठ रमज़ान प्यार, शरीफ़ प्यार, कोट बिरोही, मौला बख्श बिरोही, अख्तर, कूर, दाइम मियाणी, आरेसरा, जेके बि ॻोठ आहिनि, रुद्राणी जा ॻोठ आहिनि काफ़ी, उते जेके आहिनि उन्हनि जो बि ॻोठ, जेके ज़मीनूं आहिनि, हज़ारे एकड़ जेके ज़मीनूं आहिनि, इहो ई पाणी, हीउ साॻियो पाणी उन्हनि हज़ारे एकड़ ज़मीनुनि खे बंजर बणाए छॾियो। न सिर्फ़ु ज़मीनुनि खे बंजर बणाए छॾी, पर ॻोठनि में जेके लॻियल नलका हुया, जेके बोर हुया, हिन जे सेक में उहे बि जेको आहे सो ज़हरीलो बणिजी विया ऐं पीअण जो लाइक़ु न रही सघिया। इंसान त परे जी ॻाल्हि आहे, पर उन्हनि नलके जो पाणी ऐं जेको सो बोर जो पाणी खे जानवर बि जेको पी नथा सघनि। अॼु हिकु दफ़ो ॿीहर जेको बाक़ी जेके बक़ाया जेके दल शाख ऐं अख्तर शाख जा कुझु ज़मीनूं जेके रहियल हुया, रईस अली शेर ख़ान बिरोही, अब्दुर्रहमान जमाली, बोदारनि जा ॻोठ ऐं दल शाख में जेके बि सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो जेको ॻोठ जे तरफ़ जेके बि ॻोठ आहिनि, उहे जेके ज़मीनूं बचियल हुया, अॼु उनखे हीउ ज़हरीलो पाणी छोड़ करे, माना यानी कि उन्हनि खे बि हिकु प्लान तहत उन्हनि ज़मीनुनि खे बंजर बणाए उन्हनि खे तबाह करण जी साज़िश थी रही आहे। असीं कोशिशि कंदासीं जेके इलाइक़े जा जेके दल शाख ऐं अख्तर शाख जा जेके ज़मीनदार आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हीउ जेको ज़हरीलो पाणी जेको 4000 TDS आहे, हीउ जेको MNV ड्रेन जो पाणी जेको छोड़ कयो आहे दल शाख ऐं अख्तर शाख में, असीं उन सां कोशिशि कंदासीं, ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहो पाणी केतिरो ख़तरनाक आहे, जेके ज़मीनुनि खां अलावा इंसाननि लाइ केतिरी हानिकार आहे, केतिरा नलका इलाइक़े जा बोर जेके उहे जेके आहिनि ज़हरीलो बणाए सघिजे थो। असां कोशिशि कंदासीं त आपाशी इंतिज़ामिया सां बि राबितो कयूं त उन्हनि जो बि मौक़िफ़ वठी सघूं। जी।